बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो एक सुञातल पोढ़ो शख़्स उन मूंखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो त मुंहिंजे माइटनि मूंखे दावत ॾिनी शादीअ में शिरकत जी, ऐं पोढ़ीअ समेत शिरकत कयमि। उते वयुमि त औरतूं कुझु नची रहियूं मंगणहार सां गॾु। मूंखे चयो त अवां बि पंहिंजी पोढ़ीअ खे इजाज़त ॾियो त हू ॿ हथड़ा लॻाए। मूं चयो त मां हिनखे सुठो नथो सम्झां पियो। मूंखे चयो न, तव्हांखे पंहिंजी पोढ़ीअ खे इजाज़त ॾियणी पवंदी। तंहिं ते मूं हिकिड़ी शर्त लॻाई त शर्त इहा आहे त मां दोहल वॼाईंदुमि, मंगणहार खे चयो तूं पंहिंजी घरवारी खे बि वठी अचे। हुननि रोकियो मंगणहार खे, त मंगणहार खे चयूं त हीअ पोढ़ी खे नचाइणो आहे, अव्हां जेको आहे पंहिंजी घरवारी खे वठी अचो। तंहिं ते मंगणहार उन्हनि खे जेका वरंदी ॾिनी ज़बरदस्त। उन चयो त मां मंगणहार ज़रूरु आहियां, मगर मां बेग़ैरत न आहियां जो तव्हांजे आॾो पंहिंजी घरवारी खे वठी अची करे नचायां। मतिलबु हू उनजे चवण जो मक़सदु इहो त मंगणहार हुजणु बुरो न आहे, बेग़ैरत हुअणु बुरो आहे। औरतुनि सां मुख़ातिब थींदी अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में इरशाद फरमायो आहे, वक़रन फ़ी बुयूतिकुन्ना वला तबर्रजना तबर्रुजल जाहिलियतिल ऊला। औरतो पंहिंजे घरनि में पयूं रहो ऐं बेपर्दा न थियो अॻी जाहिलियत जी बेपर्दगी वांगुरु। इन क़ुरान पाक बेपर्दगी खे जहालत क़रार ॾिए थो। ऐं सिंध जी सकाफ़त इहा थो रही आहे जो अवी टेबलोज़ जे नाले ते मुख़्तलिफ़ स्कूल्स, कॉलेजिस, यूनिवर्सिटीज़ या मुख़्तलिफ़ महफ़िलुनि में न्याणियुनि जी चादर लाहे उन्हनि खे नचायो। चइण सिंध जी सकाफ़त न आहे। सिंधी त लोई ऐं लॼ जा मुहाफ़िज़ हूंदा आहिनि। न्याणियुनि खे बेपर्दा न करियो। इहे अजरकूं, इहे चादरूं उन्हनि जे मथे ते उठाए उन्हनि खे पर्दो करायो। जिए सिंध, जिए सिंधी सकाफ़त।